अस्सलामुअलैकुम दोस्तों, अज बेहतरीन अपडेट ॾींदो हलां तव्हांखे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे सिजावल जे लाइ मुसीबतूं फुल तयारु आहिनि। हिन चकर सिजावल जेको आहे दोस्तों नवाब खान जी चाल में वॾो फासी वेंदो। नवाब खान उहो शातिर माण्हू आहे, हुन सभु दुश्मन गॾाए करे सिधी सभिनी जी बंदूकनि जो रुख सिजावल ॾांहुं करे छॾियो आहे। लेकिन सिजावल भी शातिर है, लेकिन वरी भी नवाब खान घट ना है। हिन टाइम हिन चक्कर जो वार नवाब खान जो खाली न वेंदो। सिजावल खान फटकारियूं हणंदो पान के बचाइण जी, लेकिन इन्हीं के बचाइण जे लाइ दरिया खान विच में बुल ॾींदो। दरिया खान जा दोस्त भी बुल ॾींदा मीर के बचाइण जे लाइ। गंद थींदो इन्हीं अॻियां अचण वारे एपिसोड में ऐं बेहतरीन कम थियण वारो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में असद कुरैशी यानी शेर अली पंहिंजी कोशिशि कंदो त मां वार कयां विच में इन्हनि जो अञा झेड़ो वधायां। बहरहाल हू सिधो विढ़ंदो आहे या शैतानी न कंदो आहे, लेकिन इन झेड़े जो मज़ो शेर अली भरपूर वठंदो परे खां वेही करे। ऐं भावल थी सघे थो शेर अली खे बि वठी करे ओॾां वञे ऐं सिजावल जे मथां प्रेशर ॾे। सभई ॻोठ वारा गॾु करे भावल नवाब खान जे चवण ते इहो क़दम खणे थो।